सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे सा संतन महात्माओं देवन अवतार के द्वार ते जॾहिं बि वेंदा आहियूं कॾहिं हुनजे ॿिए जे अंग खे कोन ॾिसंदा, कॾहिं हुनजो चहिरो कोन चुमंदा, सिधी नज़र असांजी पेरनि ते हथनि ते हूंदी आहे। कुझु चवाइणो हूंदो आहे, कुझु ज़बान ते नज़र हूंदी आहे, भई कोई हिकिड़ो लफ़्ज़ निकिरे असां बहितर थियूं। तंहिंजे करे असां उन सच साईं जो जॾहिं बि कुझु कंदा आहियूं, उत्सव प्रोग्राम, जेकॾहिं उन एतिरो कुझु कयो जे ज़बान में जो जेको निकिरे उहो थिए, जिते पेर पवनि सभु कुझु थिए, त पोइ असां कुझु एतिरो त करे सघंदा। जेकॾहिं कंहिंसां चङाई न बि करे सघंदा, चङाई कयूं त बहितर आहे, पर चङाई न बि करे सघंदा त पोइ बि मंदाई त कंहिंसां बि न कई, कंहिंखे सुख न ॾेई सघंदा त पोइ बि दुख त कंहिंखे न ॾियो, पंहिंजी शुरूआति त करूं। जेकॾहिं कंहिंखे पंहिंजा बहितर बोल चङा लफ़्ज़ इज़त ॾेई सघंदा आहियूं, चङी ॻाल्हि आहे, पर कंहिंखे अगरि असां चङा लफ़्ज़ नथा ॾेई सघूं त पोइ बि कंहिंजो तिरस्कार, कंहिंजी इज़त जी घटिताई, कंहिंखे हर्ट त पोइ बि न कई। एतिरो त असांजे वास में आहे। के चङाई जी नेकी करूं त बहितर आहे, अगरि नेकी न बि करे सघंदा आहियूं, गिला खां त पोइ बि पाण खे बचाए करे रखूं। एतिरी त शुरूआति असां सभु करे सघंदा, एतिरो त हल्को सो पंहिंजो पाण खे बदिलाए त असां सभु सघंदा। हा, इन बदिलाइण में थोरो सो टाइम लॻंदो आहे। असां कंहिं बि चीज़ खे जॾहिं छॾींदा आहियूं न, उनजे लाइ थोरो सो टाइम लॻंदो आहे, पर असां जी खोपड़ी कंहिं ॿिए पासे घुमियल हूंदी आहे। जीअं असां ॾिसूं, अगरि असांखे गुस्सो हुजे, असांखे ॻाल्हि ॻाल्हि ते गुस्सो अचे, घर में ॿाहिरि किथे बि न बर्दाश्त करे सघे, असां अगरि रोज़ु 10 दफ़ा गुस्सो कंदा, असां हिकिड़े ॾींहुं पंहिंजो पाण सां वाइदो करूं, अॼु कुझु बि थिए मां गुस्सो न कंदुमि। असां जेतिरो पंहिंजो पाण सां वाइदो करूं, जेतिरा कसम खाऊं, जेतिरो कुझु कयूं, अॼु कुझु बि थिए मूंखे गुस्सो करणो ई न आहे, पर असां ॾिसंदासीं एतिरी कसमनि ऐं वाइदनि खां बाद में बि असां 9 दफ़ा गुस्सो कंदासीं, एॾे बचाइण खां बाद हिकु दफ़ो न कंदासीं। जॾहिं असां 9 दफ़ो गुस्सो कंदा त पोइ असां उहे गुस्से ते कंट्रोल न थींदो, यार छॾे उहे छा करूं, हर भरू पाण खे तबाहियूं एतिरे करण खां पोइ थींदो ई न आहे। पर असांखे यादि रखणु खपे, जेको असां रोज़ु 10 दफ़ा कंदासीं, जंहिं ॾींहुं असां पाण सां वाइदो कयोसीं उन 9 दफ़ा थियो, यानी पहिरें ॾींहुं असांखे 10% कामयाबी मिली आहे, असां ओतिरो वधिया, ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते वधंदासीं, गुस्से खां आज़ाद थी वेंदासीं, सभु कुझु बहितर थी वेंदो। तंहिंजे करे थोरो थोरो आहिस्ते आहिस्ते असां पाण खे बदिलाईंदा वञूं, थोरो थोरो आहिस्ते आहिस्ते। ऐं मां हाणे भई अॻे दफ़े सत्संग हलियो, हाणे भई मुंहिंजा जेको बि हुजे, तव्हांखे गुस्सो करिणो आहे, कंहिंजी गिला करणी आहे, पंहिंजो घरु अथव, जिथे वेहींदा हो, जिथे सुम्हंदा हो, टेबल ते जिथे बि आहियो, थोरो पर्चो लिखी करे रखी छॾियो, अॼु मूंखे गुस्सो न आहे करिणो, अॼु कंहिंजी गिला न आहे करणी, हुन जिथे किथे रखी छॾियो। ऐं जॾहिं हाणे मुंहिंजो ॿियो दफ़ो वञणु थियो, मूंखे चइबो असांजो घरु जेको आहे अहिड़ो स्वर्ग थी वियो आहे, सो जंहिं महिल बि असां कंहिंजे गिला जी ॻाल्हि निकिरी आहे, हिकिड़ो कोई चवंदो आहे भई गिला करूं, त साम्हूं वेठो को ॿियो पर्ची ॾेई इशारो कंदो अथसि, ॾिसो लिखे पियो, सच साईं चयो गिला न करो, गिला न करो, वरी न करणी। असांजे घर में जो सॼो गिला गुस्सो ई ख़तमु थी विया, असांजो घरु हिकिड़ो स्वर्ग बणिजी वियो आहे, असांजे घर में कुझु आहे न, सभु प्यार सां। असांजे घर में हूंदो ई पिया ॻाल्हियूं, इहा शिकायत, इहा कान। जॾहिं थोरो कोई गुस्सो करे या शिकायत करे, कंहिंजी गिला करे, हर को पर्ची असां जिते किथे लिखी रखी आहे, जे कोई कंहिं ॿिए जंहिंजो नालो खणंदो आहे, साम्हूं इशारो कंदो, लिखियो पियो गिला न आहे करणी कंहिंजी बि, असांजी जान छुटी वई आहे।